नाज़रीन, टंडो मोहम्मद खान मां ख़बर आहे अवां ताईं पहुचायूं पिया। पुनू गाज़ी बिरोही की रिपोर्ट मुताबिक बुलड़ी शाह करीम डीसी टंडो मोहम्मद खान धर्मू भावानी एसएसपी हसीब जावेद सुमार मेमन दरगाह ते पहुची इंतजामन जो जायज़ो वरितो। बुलड़ी शाह करीम उर्स मौके ते फुल प्रूफ सिक्योरिटी 250 खां वधीक सिक्योरिटी एहलकार मुक़रर, सीसीटीवी कैमराऊं नस्ब। बुलड़ी शाह करीम ज़ाइरनि जी सहूलतनि लाइ ख़ासि बंदोबस्त बिजली की फरहमी यकीनी बनाइण लाइ एस्को खे हिदायत कई वई आहे। बुलड़ी शाह करीम मुख़्तलिफ़ मज़ारनि ते रहाइश, पाणी ऐं खाधे जी खोट बाबति शिकायतूं। बुलड़ी शाह करीम डीसी जो सख़्त मौक़िफ़, कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। औक़ाफ़ खाते जी नाक़स इंतज़ामनि ते ज़ाइरीन जो दाहूं। बुलड़ी शाह करीम इंतज़ाम बहितर बणाइण लाइ लाॻापियल अमलदारनि खे फ़ौरी हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि।